साईं मुंहिंजा ही तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकिड़े शहर में को ग़रीब छोकिरो रहंदो हो। उन छोकर जो पीउ मरी वियो हो, बाक़ी हिकिड़ी पोड़ी माउ हुयसि। अदा ताईं उहो वीचारो ग़रीब छोकर जंग मां काठियूं करे अची शहर में विकिणंदो हो ऐं उन मां जेकी पैसा ॾोकड़ मिलंदा हुअसि तिन मां ॾुखियो सुखियो पियो वक़्तु गुज़ारींदो हो। बस साईं उन जा ॾुखिया सुखिया ॾींहं पिए गुज़रिया, पर साईं हिकिड़े ॾींहुं हुनखे काठियूं वढींदे वढींदे अहिड़ो अची मन में ख़्यालु थियो, हुनजे मन में जे ख़्यालु पैदा थियो त हिन शहर में मुंहिंजो अहिड़ो को बि दोस्त कोन्हे जंहिंसां खणी मां कॾहिं दिलि जूं ॿ चारि ॻाल्हियूं करियां ऐं रूह विंदरायां, या वरी कंहिं ॾुखे वक़्त में खांसि का मदद वठी सघां। अहिड़ो मुंहिंजो को बि दोस्त कोन्हे। साईं ग़रीब काठेर खे उहो साईं काठियूं वढींदे ख़्यालु अची वियो, सो उहो ख़्यालु हुनजी दिलि में माॻे घर करे वियो। हिकिड़े ॾींहुं साईं सोचियाईं त हाणे सवेर काठियूं करे काठियूं विकिणी ऐं वञी हिकिड़ो दोस्त को ॻोल्हियां। सो साईं मुंहिंजा आख़िरी हिकिड़े ॾींहुं वज वठी बादशाह जे धोबी वटि वञी पहुतो। बादशाह जो धोबी जंहिं कॾहिं हिनखे अॻे ॾिठो कोन हो, सो हिन खां बिल्कुलु बि अणवाक़ुफ़ हो। साईं मुंहिंजा तंहिं जॾहिं ओपरो माण्हू ॾिठो त खांसि पुछियाईं त मियां केरु आहीं ऐं कहिड़े कम सां मूं वटि आयो आहीं, ख़बरचार ॾे। अदा साईं काठेर छोकर जवाबु ॾिनसि त अदा आऊं ग़रीब काठेर आहियां, को दोस्त ऐं यार कोन अथमि, सो तोसां यारी रखण लाइ आयो आहियां। जेकॾहिं तूं मूंसां दोस्ती रखी यारी रखी त ॾाढो चङो थींदो। सो साईं धोबी साईं बादशाह जो धोबी उनजो इहो दोस्ती रखण जो अर्ज़ु ॿुधो ऐं छा चयाईं इहो बि तव्हांखे ॿुधायूं था साईं। पर जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल ते वञी वियो चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजूं कहाणियूं कीअं थियूं लॻनि तव्हांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। सो साईं धोबी जो जॾहिं हिन जो ग़रीबाणो हाल ॾिठो सो दिलि में सोचियाईं त हेॾे ग़रीब ऐं खुटल सां यारी रखणु ठहे ई कान थी, पर वीचारो उमीद सां आयो आहे, सो खेसि ना उमीद कोन थो कयां। तंहिं करे मिड़ेई जवाबु ॾिनईंसि, भाऊ फिकर न कर, अॼु खां पोइ तूं मुंहिंजो यार आहीं, पाण दोस्त यार आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। साईं मुंहिंजा उहा ॻाल्हि ॿुधी करे ग़रीब जी दिलि बाग बहार थी वई ऐं धोबी खां मोकिलाए मोटी पंहिंजे घर आयो। साईं मुंहिंजा धोबी हुन सां दोस्ती रखण जी मिड़ेई ॻाल्हि कई, पर काठेर दिलि जो सचो मन जो वफ़ादार माण्हू हो, सो ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं मोकिलाए घर आयो। ऐं उन खां पोइ ग़रीब काठेर उहो दस्तूर करे छॾियो त जंग मां रोज़ानो 2 भरियूं काठियुनि जो आणींदो हो। हिकिड़ी भरी दोस्त धोबी खे पहुचाईंदो हो ऐं बाक़ी हिकु भरी शहर में विकिणी पंहिंजो ऐं पंहिंजी पोड़ी माउ जो पियो पेट गुज़र कंदो हो। सो साईं कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिनखे वरी दिलि में ख़्यालु आयो, हिकिड़ो दोस्त त कयो अथमि, पर ॿियो यार थी पवे त ॾाढो चङो। सो साईं मुंहिंजा उहो ख़्यालु करे हू वरी बादशाही घोड़नि जे सेस वटि वञी पहुतो। जंहिं बि ॾिसी चयसि मियां तूं केरु आहीं ऐं कहिड़े कम सां आयो आहीं। साईं मुंहिंजा ग़रीब काठेर छोकर साॻी वाराणी ॾिनसि, दादा आऊं ग़रीब काठेर आहियां ऐं तोसां दोस्ती रखण जे इरादे सां आयो आहियां। साईं घोड़नि जी सार संभाल कंदड़ सहीस बि साॻियो ई ख़्यालु कयो त हाणे खुटल सां कहिड़ी दोस्ती रखिजे, पर जे ही उमीद सां आयो आहे त तंहिं करे मिड़ई हावकार करणु ठीकु रहंदो। सोचियाईं त दादा चङो अॼु खां वठी पाण ॿई यार आहियूं। साईं मुंहिंजा इहा ॻाल्हि ॿुधी करे काठेर ग़रीब छोकर ॾाढो ख़ुशि थियो ऐं मोटी पंहिंजे घर आयो। उन ॾींहं खां पोइ साईं जंग मां काठियूं 2 जे बदिरां साईं 3 भरियूं कंदो हो ऐं 3 भरियूं काठियुनि जूं आणणु लॻो, जिन मां हिकु भरी दस्तूर मूजिबि पंहिंजे पहिरीं दोस्त धोबी खे ऐं ॿी भरी
पंहिंजे ॿिए दोस्त जेको बादशाह जे घोड़नि जो रखवाल हो सयुसि तंहिंखे पहुचाईं। बाक़ी 3 परी शहर में विकिणंदो हो। ईअं असां काठियुनि जूं भरियूं पहुचाईंदे पहुचाईंदे दोस्तनि खे काठियुनि जूं भरियूं पहुचाईंदो हो। हिन खे काफ़ी वक़्तु घणो गुज़री वियो ऐं घणा ॾींहं साल महीना अची गुज़रिया। सोचई उन्हनि ॿिन्हिनि यारनि जो हिन ग़रीब काठियर जी अहिड़ी दिलि ॾिठी सो हाणे हिन खे दिलि सां कुर्ब ॾियणु लॻा। जो ॾिठऊं त आहे वीचारो ग़रीब पर असां सां चङे नमूने निभाईंदो पियो अचे। हिकिड़े ॾींहुं काठियर खे दिलि में ख़्यालु आयो त काठियूं विकिणी विकिणी थकिजी पियो आहियां ऐं आराम बि पूरो कोन पियो थिए। तंहिं करे छो न अॼु कुझु आराम वठां। सो साईं मुंहिंजा सुबुह सां घर जो कमकार करे बेवनो थी वञी सुम्ही पियो। ऐं साईं निंड जो कयाईं त निंड में ख़्वाब ॾिठाईं। ख़्वाब में ॾिसे छा ॾिसे? ख़्वाब ॾिसी को माण्हू खेसि चए पियो त छोकिरा समुंड जे किनारे ते वञी सैर कर। हीउ यकदमि जागी पियो ऐं ख़्यालु कयईं त उन ई में ज़रूरु को राज़ रखियलु आहे। तंहिं करे असीं ग़रीब काठियर समुंड ॾांहुं वञण लाइ संभरियो पर समुंड हो तमामु परे। तंहिं करे ख़्यालु कयईं त छो न अॼु खणी दोस्तनि खां मदद वठिजे। तो पहिरीं सिधो आयो पंहिंजे धोबी दोस्त वटि ऐं हिनखे चयईं त यार अॼु त को बादशाही वॻो ॾियईं त पाए कुझु सैर करे अचां। धोबी चयसि यार आउं त तोखे अखियुनि सां बादशाह जो वॻो कढी ॾियां पर जे कंहिं माण्हू ॾिसी वरितो त पोइ 2 ॼणा मारिजी वेंदासीं। काठियर चयसि यार को बि फिकर न कर ऐं उहो वॻो ढके समुंड ॾांहुं हलियो वेंदुसि। उतां मोटी सुबुह जो निमाज़ खां अॻु में पहुचाए ॾींदो साईं। न कुतो ॾिसे न भौंके। साईं मुंहिंजा धोबी यार काठियर जी ॻाल्हि खे टारे न सघियो। माठ मीठ में हुनखे हिकिड़ो उम्दो वॻो खणी ॾिनई। काठियर साईं ख़ुशि थी वॻो खणी सिधो पंहिंजे घोड़नि जे रखवाल दोस्त वटि आयो ऐं वरी उनखे बि चयईं त अॼु दोस्त अॼु मर्ज़ी अथमि त समुंड जो कुझु सैर करे अचां। सो जेकर को भलो घोड़ो ॾींहुं त चङो सुबुह जो सवेर निमाज़ खां अॻु मोटाए आणे ॾींदो साईं। साईं घोड़नि जे रखवाल अलबत दिलि हईं पर पोइ बि यार जे नाराज़ थियण जे ख़्याल खां हिकिड़ो भलो घोड़ो खणी हुनजे हवाले कयईं। साईं मुंहिंजा अॻिते छा थो थिए कहाणी इंतिहाई ज़बरदस्त आहे। कहाणी मुकमल ॾिसिजो। जेकॾहिं यूट्यूब चैनल ते न्यू आहियो त चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक ऐं कमेंट्स करणु न विसारींदा। पोइ त साईं हुन ग़रीब काठियर छोकर छा कयो जो बादशाही वॻो पहिरे भले घोड़े ते चढ़ी समुंड ॾांहुं काहे हलियो। से घोड़ो बादशाह जो हो भलो घोड़ो साईं भलो हो तंहिं झटिपट आणे खे समुंड जे किनारे ते पहुचायसि। पोइ साईं काठियर छोकर समुंड घोड़े तां लही समुंड जे किनारे ते घुमणु लॻो। सैर कंदे कंदे ओचितो परियां खेसि का शइ नज़र आई। वधी अॻिभरो वियो त ॾिसे त छा ॾिसे त हिकिड़ो वॾो ऐं ठहको पकल ॾाढ़ूं पियो आहे। पोइ साईं हिन उहो खणी पाण वटि रखियो ऐं वरी थोरो अॻिते वधियो त समुंड जे किनारे ते हिकिड़ो गोराब बीठल ठाहीं। छोकिरो यकदमि गोराब ते चढ़ी वियो ऐं कप्तान सां मिली हुन खां पुछाईं त हीउ गोराब कंहिंजो आहे। कप्तान खेसि बादशाही वॻे में ॾिसी सम्झो थी शायदि हिन मुल्क जो बादशाह आहे। तंहिं करे तमामु अदब सां सलाम दुआ करे जवाबु ॾिनई त साईं हीउ गोराब चीन विलायत जी राणी जो आहे ऐं हिन में जेको माल टिड़ियल आहे सो असांजी राणी जे हुकुम सां सात जे बादशाह जे मुल्क ॾांहुं विकिरे लाइ वञे थो। हिन छोकिरे एतिरो ॿुधी यकदमि लदल ॾाणो कढी खणी कप्तान खे ॾिनई ऐं चयईंसि चङो मुंहिंजा सलाम ऐं हीउ ॾाणो मुंहिंजे पारां सात जे बादशाह खे सुखड़ी करे ॾिजो। पोइ कप्तान खां गोराब जी मोटी अचण जो पुछाईं। हुन ॿुधायसि त हीउ गोराब 15 ॾींहंनि हिते मोटी ईंदो आहे। ईअं पुछी ॻाछी पक करे छोकिरे साईं पंहिंजे घोड़े ते सुवार थी अची शहर में पहुतो। काठियर साईं
काठेर छोकर कपिड़ा धोबी के ऐं घोड़नि जे रखवाल खे मोटाए ॾिनो ऐं पाण वरी दस्तूर मूजिबि काठियूं करण जे पोरे खे लॻी वियो। होॾासीं कप्तान गोराब हाकारी साथ जे बादशाह जे मुल्क में आयो ऐं राणी जे हुकुम मूजिबि माल निकाल करण लॻो। तंहिं मुंहिंजा थोरनि ई ॾींहंनि में माल खपी वियो। उन बैदि कप्तान काठेर छोकिरे खां मिलियल ॾाढ़ूं खणी बादशाह वटि हाज़ुर थियो ऐं सॼी हक़ीक़त बयानु करे उहो ॾाढ़ूं खेसि पेश कयईं। से बादशाह सॼी हक़ीक़त जॾहिं ॾाढ़ूं खणी बादशाह वटि हाज़ुर थियो ऐं सॼी हक़ीक़त बयानु कयईं ऐं बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ा ॾाढ़ूं त मुंहिंजे बाग़ में बि आहिनि, पर कंहिं बादशाह जो ही ॾाढ़ूं सुखड़ी करे मोकिलियो आहे, तंहिंमें ज़रूरु को न को राज़ रखियलु हूंदो। ख़ैर ॾाढ़ूं खे वॼायईं त उन मां दाड़नि जे बदिरां हीरा निकिरी पिया। बादशाह जी हैरानी में पइजी वियो त ॾाढ़ूं में मोती कीअं पिया। आख़िर ख़्यालु कयईं त हुनजो मोकिलींदड़ त ॾाढो क़ाबिल थो ॾिसिजे, तंहिं करे छो न अहिड़े बादशाह सां दोस्ती रखिजे ऐं संदसि शान मुताबिक़ खेसि बि का सौगात मोकिले ॾिजे। सोसाईं छा कयईं जो हिकु उम्दो सोनो ढाकूं घुराए उनमें उम्दा उम्दा हीरा मोती विझी चङी तरह सां बंदि करे कप्तान खे ॾिनाई ऐं खेसि सम्झायईं त ही सुखड़ी उन ई बादशाह खे पहुचाए जंहिं ॾाढ़ूं मोकिलियो आहे। से पोइ त गोराब जे कप्तान उहो ढाकूं खणी जहाज़ में ॿियो माल भरे रवानो थियो ऐं पूरनि 15 ॾींहंनि बैदि अॼु साॻी हंध ते लंगर अंदाज़ थियो। साॻी हंध ते अची ताईं लंगर आयाईं। दस्तूर मूजिबि काठेर छोकिरो बि झंग मां काठियूं करे 2 भरियूं धोबी ऐं घोड़े जे रखवाल खे ॾींदो रहियो ऐं हिकु भरी विकिणी पंहिंजो पेट गुज़र कंदो रहियो। पूरनि 15 ॾींहंनि बैदि वरी बि धोबी ऐं घोड़नि जे रखवाल वटि वियो ऐं खेनि चयईं त दोस्तो अॼु वरी बि का महिरबानी करियो त समुंड जो सैर करे अचां। हिननि यकदमि बादशाही वॻो ऐं घोड़ो ॾिनसि जे वठी तयारु थी समुंड ॾांहुं रवानो थी वियो। काठेर सिंह समुंड जे किनारे ते गोराब बीठल ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं अची कप्तान सां मिलियो। जेको हुनजो इंतज़ार में हो हुन अदब सां सलाम करे साथ जे बादशाह जी ॾिनल ढाकूं खणी काठेर खे पेश कयो। ते पाण वरी कप्तान खे चयईं त उहो ढाकूं मुंहिंजे पारां चीन जी राणी वटि सुखड़ी तौरु पहुचाए। ईअं चई वरी घोड़े ते सवार थी पंहिंजे शहर में मोटी आयो ऐं दस्तूर मूजिबि कपिड़ा ऐं घोड़ो ॾेई वञी पंहिंजे कम खे लॻो। कप्तान उतां गोराब वठी जॾहिं चीन में पहुतो तॾहिं काठेर खां मिलियल सुखड़ी वञी राणी जे अॻियां रखियईं। राणी साईं ॾिसी हैरान थी वई त हीउ को वॾो बादशाह थो ॾिसिजे जे हेॾी सारी मिल्कियत सुखड़ी में मोकिली आहे। सो दिलि में आयसि त हिन जो थोरो त ज़रूरु लाहिबो, थोरो ज़रूरु लाहिणो पियो। आख़िरकार कप्तान खे चयईं त हाणे जॾहिं मोटी उन मुल्क ॾांहुं वञी तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो गोराब बि पंहिंजे गोराब सां गॾु वठी वञिजे ऐं उहो मुंहिंजे पारां सुखड़ी तौरु उन ई बादशाह खे ॾिजे। कप्तान साईं यकदमि गोराब माल सां भराए राणी खां मिलियल ॿियो गोराब काए उथी हलियो ऐं पूरनि 15 ॾींहंनि वरी 15 ॾींहंनि खां पोइ वरी साॻी हंधि अची सड़ियो। 15 ॾींहंनि बैदि वरी अची साॻी हंधि पहुतो ऐं बादशाह जो इंतज़ारु करणु लॻो। काठेर त अॻे ई ॾींहं पिया ॻणिया सो उन ॾींहुं वरी बि दोस्तनि खां वरितल कपिड़ा ढके घोड़े ते सवार थी अची समुंड जे किनारे ते पहुतो ऐं कप्तान सां मिली राणी खां मिलियल गोराब हथ कयईं ऐं पोइ उहो गोराब वरी बि कप्तान खे ॾेई चयईं त हीअ सुखड़ी वरी बि मुंहिंजे पारां साथ जे बादशाह खे ॾिज। ईअं चई मोटी आयो। ॿिए ॾींहं ते कप्तान जहाज़ आकारिया ऐं थोरनि ॾींहंनि जी मुसाफ़िरी खां पोइ अची बादशाह साथ जे बादशाह वटि पहुतो ऐं काठेर खां मिलियल गोराब बादशाह जी ख़िदमत में पेश कयईं। बादशाह दिलि में त चयो त ॿेली हिन बादशाह त ॿारनि ते बहार चाढ़े छॾिया, हाणे कीअं हिन जो थोरो लाहिजे। सो छा कयईं जो पंहिंजी बादशाही मां 100 तमामु सुहिणा छोकिरा घुराए उन्हनि खे उम्दियूं पोशाकूं पाराए कप्तान जे हवाले कयईं ऐं चयईंसि त हाणे उन ई बादशाह खे मुंहिंजे पारां ही सुखड़ी वञी ॾे। कप्तान वरी बि पंहिंजो गोराब सां माल सां भराए सुहिणा छोकिरा साण करे खैरनि सां रवानो थियो
ऐं 15 ॾींहं बाद अची काठियर जे मुल्क में पहुतो। ऐं साईं हीउ बि जवान बि तयारु थी अॻई घणे सुहिणे पोशाक पहिरे भले घोड़े ते चढ़ी अची पहुतो। घोड़ा कप्तान साईं साथ जे बादशाह जा सलाम ऐं छोकिरा खेसि पेश कया। उहो तोहफ़ो ॾिसी हिन ग़रीब दिलि में ख़्यालु कयो त नका अथमि रहण जी जाइ, नकी अथमि एतिरो नाणो जो वेही छोकिरनि खे खारायां, ऐं पाण मुंहिंजे पेट गुज़र लाइ हैरान आहियां। तंहिं करे छो न हिननि खे वरी बि कंहिं पासे मोकिले छॾिजे। सो उहे छोकिरा चीन जी राणी ॾांहुं चीन जी राणी ॾांहुं तोहफ़ो करे ॾियण लाइ कप्तान जे हवाले करे छॾियईं ऐं पाण शहर में मोटी आयो। ॿिए ॾींहुं कप्तान जहाज़ हा करे चीन ॾांहुं रवानो थियो ऐं मिलियल सूखड़ी ऐं 100 सुहिणा छोकिरा राणी जी ख़िदमत में वञी हाज़िर कयईं। से उहो तोहफ़ो वठी राणी ख़्यालु कयो त जंहिं बादशाह अहिड़ा सुहिणा छोकिरा सुखड़ी करे मोकिलिया आहिनि, सो ज़रूरु को ज़बरदस्त बादशाह हूंदो। छो न उन सां खणी शादी करियां। इहो ख़्यालु करे कप्तान खे बेल अंदाज़ इनाम ॾेई चयईं त कंहिं बि तरह सां उन बादशाह खे मूं सां शादी करण ते राज़ी कर। कप्तान वीचारो साईं हुकम जो बंदो सो यकदमि रवानो थियो ऐं 15 ॾींहं अची उन ई हंधि पहुतो जिते काठियर साण मुलाक़ात कंदो हो। इतफ़ाक़ सां काठियर बि घोड़ा मोटण जे इंतज़ार में हकियो बीठो हो। तंहिंसां सुदागर समूरी हक़ीक़त करे खेसि चीन जी राणी सां शादी करण जो पैगाम ॾिनो। काठियर साईं उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं नका कयईं तूं। उन ई महिल ई जहाज़ ते सवार थी चीन ॾांहुं रवानो थियो। थोरनि ॾींहंनि में अची उते पहुतो। राणी खे इतला मिलियो त बादशाह अची वियो आहे। तंहिं संदि रहण करण ऐं खाधे पीते जो बादशाही बंदोबस्तु करे पंहिंजे पीउ खे न्यापो मोकिलियो त मूं पंहिंजो वर ॻोल्हे हथु कयो आहे। हाणे तव्हीं अची पंहिंजे हथनि सां सुरो करे करियो। बादशाह ग़रीब काठियर खे घुराए ॾिठो जो खेसि तमामु वणियो। हिकदमि शादी जी तयारी थी, दौल दमर वॼण लॻा। ॿिए ॾींहुं ॾाढे धाम धूम सां हिननि जी शादी थी। ही ॿई ॼणा हिक ॿिए सां ॾाढे कुर्ब मोहबत में ख़ुशि गुज़ारण लॻा। ते मुंहिंजा ॾींहं गुज़रंदे बेरहमी कान लॻी। किन महीननि खां पोइ हिकिड़े ॾींहुं हुनखे पंहिंजे यारनि जो ख़्यालु आयो। वीचार कयईं त ग़रीब धोबी खां बादशाही वॻो खयुमि ऐं घोड़नि जे रखवाल खां घोड़ो वरितमि। ख़बर न आहे त उन्हनि जो कहिड़ो हाल थियो। जीअं बि आहिनि या बादशाह माराए छॾियनि, उन्हनि जी ख़बर ज़रूरु लहणु घुरिजे। तंहिंखां सवाइ पोड़ी माउ जो अलाए जे कहिड़ो हाल थियो हूंदो। पोइ राणी खां शिकार जो बहानो करे मोकिलाए पंहिंजे मुल्क रवानो थियो ऐं 15 ॾींहंनि जी मुसाफ़िरी खां पोइ अची पंहिंजे शहर में पहुतो। पंहिंजे शहर में पहुतो। पंहिंजे दोस्त धोबी ऐं घोड़नि जे रखवाल खे जीअरो जाॻंदो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वरी पंहिंजी ॿुढड़ी माउ वटि आयो जा वीचारी बुखूं काटे पराव पोरियो करे पेट पारींदी हुई। माउ जी हालत तां ॾाढो अरमान थियसि, पर पोइ जेको नानो चीन विलायत मां आंदो हुअईं तंहिंमां हिकिड़ी महिलात ठाराए उन में माउ खे रहायईं ऐं खेसि ॿानियूं रखी ॾिनई। पोइ साईं वेही वीचार कयईं त सुभाणे जेकॾहिं चीन जी राणी खे मुंहिंजे असुल हाल जी ख़बर पई त पतकार हली वेंदी। तंहिं करे अहिड़ी का अटकल कजे जो हिते जी बादशाही बि हथु कजे। सो हिकिड़ी राति बुत खे मेट मखे धूड़ सां लेटे पेटे भूत बबूत वांगुरु थी कंहिं नमूने वञी बादशाह जे महिलात में पहुतो। बादशाह खे निंड में ॾिसी संदसि छाती ते चढ़ी वेठो। बादशाह छिरक भरे जाॻी पियो। जा खणी ॾिसे त हिकिड़ी भवाइंदी आफ़त मथां वेठी आहे। बादशाह डप खां ॾकणु लॻो। आख़िर खां पुछाईं त तूं केरु आहीं? काठे डप जहिड़ी शिकिल करे चयसि, ऐं इज़राइल आहियां ऐं हींअर तुंहिंजो साहु कढणु आयो आहियां। बादशाह वीचारो ॾकी वियो ऐं चयईंसि, ॿेली ईअं न कर, कुझु ॾींहुं मोहलत ॾे जो केतिरा ई कम हिन जान में करिणा अथमि। काठियर चयसि त मोहलत कीअं ॾियां जो अॼु तुंहिंजो वारो आहे, तंहिं करे मरण लाइ तयारु थी। बादशाह तमामु घणियूं न्याज़ूं कयूं, मिनतूं कयूं, तॾहिं हुन चयसि हिकिड़ी शर्त ते कुझु ॾींहुं मोहलत ॾींदो सही।
त सुबुह जो सवेर तूं पंहिंजी धीउ जी शादी फलाणे नाले वारे काठेड़ सां करे छॾींदे त वाह वाह न त ख़ैरु न हूंदई। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं सुबुह जो उथंदे ई यकदमि शादी उन ई ग़रीब काठेड़ सां करे छॾियईं। काठेड़ साईं कुझु ॾींहं उते तरसी कंहिं बहाने सां बादशाह खां मोकिलाए चीन मुल्क ॾांहुं रवानो थियो ऐं उते पंहिंजी राणी खे ॿुधायईं त मूं ॿी शादी बि कई आहे। हाणे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तोखे साण वठी पंहिंजे मुल्क मोटी हलां ऐं बाक़ी हयाती जा ॾींहं उते गुज़ारियूं। पोइ हिते राणी उहा ॻाल्हि बि क़बूल कई ऐं सही संभरी गुराब सामान सां भराए ॿी ॼणा अची पंहिंजे मुल्क में पहुता। त मुंहिंजा थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ काठेर खे ॿिन्ही शादियुनि ॿिन्ही बादशाहनि जी वाघ मिली। बसि पोइ त हुनजो वक़्तु वरी पियो। काठेर मां बदिलजी वॾो बादशाह बणिजी वियो। किसो कोता उहो काठेर पंहिंजी बादशाही इंसाफ़ ऐं अमन सां मुल्क हलाइण लॻो ऐं हुनजी रयत भून मां पोइ ख़ुशि रहण लॻी। सही मुंहिंजा उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।